अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में ठाराया आहियूं मज़ेदार सा कोयल एग्स ऑमलेट। ही बटेर जा अंडनि जो ऑमलेट जेको आहे काफ़ी टेस्टी हूंदो आहे ऐं ईज़ी बि आहे ठाहिणु। अचो त ॾिसूं कीअं ठहंदो असांजो कोयल एग ऑमलेट। इन जे लाइ सभिनि खे पहिरियों मां बटेर जा अंडा हिकु बोल में खयां आहिनि। ऐं ग्रीन अनियन मां ऐड कंदमि तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब। ग्रीन बेल पेपर शिमला मिर्च विझां थी 1 टेबल स्पून। ऑरेंज बेल पेपर मां हिते यूज़ कयो आहे 1 टेबल स्पून। रेड बेल पेपर भी 1 टेबल स्पून यूज़ कयो आहे। सावा धाणा चॉप्ड आहिनि मां वटि तक़रीबन 2 टेबल स्पून जे क़रीब। ब्लैक ऑलिव्स विधा आहिनि तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून। थोरो सो सॉल्ट स्प्रिंकल कयूं था ऐं थोरो सो ब्लैक पेपर पाउडर स्प्रिंकल कयो आहे। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ सॉल्ट ऐं ब्लैक पेपर पाउडर विझी सघो था जेतिरो तव्हांखे पसंदि आहे। चॉप्ड ग्रीन चिली आहे तक़रीबन 1 टीस्पून। ही सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे हिकु पैन में मां ऐड कयो आहे ऑयल तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून। ऑयल जीअं वार्म थींदो त असां एग्स जो मिक्सचर ऐड कंदासीं पैन में ऐं इन खे पचाईंदासीं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं लो फ्लेम ते। हिक खां 2 मिनट्स थी विया आहिनि त हाणे मां स्प्रिंकल कयां थी थोरो सो मोज़रेला चीज़। श्रेडेड मोज़रेला चीज़ मां खयो आहे तक़रीबन 1 खां 2 टेबल स्पून जे क़रीब ऐं उहो स्प्रिंकल कयां थी ऑमलेट जे मथां। मोज़रेला चीज़ स्प्रिंकल करे हाणे मां ऑमलेट जी ॿिन्ही साइड्स खे फोल्ड कयो आहे ऐं मज़ीद तक़रीबन 1 मिनट लाइ पचायो आहे। जी फ्रेंड्स, असांजी मज़ेदार कोयल एग्स ऑमलेट बिल्कुलु तयारु आहे। आई होप तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।